नाज़रीन ताईं ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी थाणे जी हद तगूसर वटि ज़मींदार सत्तार शाह ते हमिलो करे ज़ख़्मी करे फुर करण जो इल्ज़ाम। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मुताबिक़ ज़मींदार सत्तार शाह ॿुधायो त ग़ुलाम शर, उर्स शर, जावेद शर, ख़मीसो शर ऐं ॿियनि मूं ते हमिलो करे मूंखे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं हारिन जी ईद जी ॾियारी जा आंदल 50,000 रुपया बि फुर करे विया। केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं हुन वधीक ॿुधायो त पुलिस मूंखे इलाज जे लाइ लेटर ॾिनो आहे। 50,000 रुपये जो या 50,000 केस वारनि खे ख़र्चे जा ॾियारी जा ॾियणा उहो बि मुंहिंजा हिननि कढी छॾिया। लखाणी गार गंद धमकियूं, रोज़ मौत मार धमकियूं पिया ॾियनि। मुंहिंजी बनी ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हिननि खे सख़्त में सख़्त कानून ऐं केस दाख़िल करायो वञे, कयो वञे। मुंहिंजे बाला अफ़सरनि खे या अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। बनी बि ऐं सत्तार शाह अमीर शाह वेठल ऐं गोनो पंहिंजी बनी तगूसर जे लाइ पीर में जिते आउं सुबुह साण पंहिंजे बनी घुमणु वियुसि त उर्स शर वलद मोहम्मद साले, जावेद शर वलद उर्स, भुट्टो शर वलद उर्स, ग़ुलाम वलद मोहम्मद साले, ख़मीसो ऐं ॿिया हिन मुंहिंजे फसल में माल छॾे वेठा। मूं चयो बाबा ही माल तव्हां छो चवंदा अञा ताऊं पंहिंजो फसल तव्हां जांचो त चई असां छॾींदासूं, केरु चवण वारो थींदो। मूं चयो आऊं धणीअ इन ॾा थी 7-8 ॼणा थी मूंखे धक मकायूं वाड़ियूं आहियूं। आंगरी में इहो धक लॻो आहे, किथां लॻो आहे, टंग मजे हूअं आहे अंदरूनी धक। सिंधड़ी वटि NC दाख़िल